छा समझो त पंहिंजी धी के नादिर जे हवाले करे तू लाइक जी मिल्कियत जो मालिक थी वेंदे। पांजो होलियो ॾिठो थई, पांजा कपड़ा ॾिठा थी मिट्टीअ सां भरियल। निकुर हितां मां चवाई थी, जे अचण सां असांजे घर में थप थी वई आ, सॼो घर किनो करे छॾियो अथव। बाबा बाबा एॾो छो परेशान आहीं? ऐं छा पियो सोची? दादी मां कुछ भी न तो सोचा, बस अंदर में को दुख था जेको सदा ही रहंदो। मुझी धीअ सदोरी हूंदे भी दुखन ऐं सूरन में सदा ही दुखन ऐं सूरन जे ओसीड़े में रही, पर कॾहिं भी पंहिंजे पीउ खे आगाह न कई। सब सूर अकेले सिर पंहिंजे सिर ते सठी। ये सूर मूंखां जिंदगी भर न विसरंदो। हाँ बाबा, मां भी इहो ई सोचियो हुयो त सदोरी वॾेरी थींदी त सुखियो साह खणंदी, पर न जेको अॼु पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आया आहियूं, हाणे कंहिंजी बि ॻाल्हियुनि ते यकीन नथो थिए। बस थिए ये सब लिखे जा लेखन। मां बेवस लाचार आहियां, मां छा थो करे सघां? सब कुछ ॼाणींदे मां कुछ भी नथो करे सघां। बेवसी मूंखे वण में कोड़ी वांगुरु वेड़े वई आहे सफ़ा। बाबा पर अदा परूअ खे न सदोरीअ बारे में का भी ॻाल्हि न कजाए त वरी अदा परू को मसलो पैदा करे ऐं सदोरीअ घर ते असर न पवे। हाँ धीअ, पर हू त छा मां कंहिंसां बि ज़िक्र न कंदुसि। कहिड़ो बि पंहिंजी धीउ जे घर जो वार के ॿिए सां कंदो, इहो ई त मूंखे दुख आहे धीअ। को बि पीउ पंहिंजी धीउ जो घर बर्बाद थींदे कोन ॾिसी सघंदो। हाणे त मुंहिंजी तव्हां उन रब करीम खे उहो ई उनखे इंसाफ़ ॾियारींदो। आमीन बाबा, इलाही आमीन। वॾो आहीं, पीउ आहीं, धीउ खे दिल सां दुआ कर त जीअं उहो हमेशा ख़ुशि हुजे। हाणे त रब साईं खे अर्ज़ु आहे, उहो ई सदोरी खे इंसाफ़ ॾियारींदो। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।